चेल सनड़ीअ ते पाणीअ जो मटको भरियल, चेल सनड़ीअ ते पाणीअ जो मटको भरियल, रो सतरंगी हथड़न ते मेहंदी लगल, मस्त कई मुंहिंजड़ा कंदियां जॾहिं खिलंदियां जॾहिं खिलंदियां सुठी लगंदियां जॾहिं खिलंदियां। चेल सनड़ीअ ते पाणीअ जो मटको भरियल, रो सतरंगी हथड़न ते मेहंदी लगल, मस्त कई मुंहिंजड़ा कंदियां जॾहिं खिलंदियां जॾहिं खिलंदियां सुठी लगंदियां जॾहिं खिलंदियां। तारीफ़ कहिड़ी कयां मां तुंहिंजी सिंध जहिड़ी तूं सुहिणिया, सच तो चवां चोॾींहं वारे चंड जहिड़ी तूं सुहिणिया। चूड़िन जी ॿुधी छम छम बादल था बरसी पवन, मस्त कई मुंहिंजड़ा कंदियां जॾहिं खिलंदियां जॾहिं खिलंदियां सुठी लगंदियां जॾहिं खिलंदियां प्यारी लगंदियां जॾहिं खिलंदियां। धरती जो जमालो वाह वाह जमालो में हैदर कादरी गाए करे पंहिंजे शौक़िया सिंगर सेगमेंट जो आगाज़ कयो आहे हिन वक़्तु। ऐं असांजा जेके व्यूवर आहिनि नाज़रीन आहिनि उन्हनि जूं असांजे शो खां अॻु में ई कॉल्स अची चुकियूं हूंदियूं आहिनि। जीअं त हिन वक़्तु ॾिसूं था सभ खां पहिरीं कॉल कंहिंजी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो? तव्हां केरु पिया ॻाल्हायो? अदा हैदराबाद खां सीमा अनवर। सीमा अनवर। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो तव्हां? हैदराबाद जी मौसम हींअर कीअं आहे? गर्मी आहे जाम। गर्मी थी वई आहे? ओहो जी कराची में बि गर्मी थियण वारी आहे, यानी कि सम्झो त सी ख़तमु थिए पियो। सीमा अनवर असांखे कॉल कई आहे हैदराबाद खां। तव्हां सां लाइन ते आहियो ऐं हिन वक़्तु शौक़िया सिंगर सेगमेंट में असां शामिलु थी चुका आहियूं। अव्हांजी कॉल शामिलु आहे। सभ खां पहिरीं कॉल तव्हांजी आहे, छा था ॿुधायो? अदा पहिरीं त आऊं अव्हांखे तव्हांजी तारीफ़ कंदी हुअसि। ओहो हा असां तव्हांखे माशाल्लाह बाक़ाइदा माशाल्लाह टाइम अव्हांजो प्रोग्राम ब्यूटीफुल, अव्हां बि ब्यूटीफुल, जाम ज़बरदस्त अव्हांजी माशाल्लाह पर्सनैलिटी। ऐं तव्हांजे प्रोग्राम जो असीं जाम वेट कंदा आहियूं। जॾहिं हफ़्तो गुज़रे तॾहिं असांखे 3 हफ़्तनि खां पोइ मिलिया आहियो। अच्छा अच्छा माशाल्लाह जी माशाल्लाह। अदी तव्हां माशाल्लाह जॾहिं माना इहो केरु चवंदो आहे त रुगो तारीफ़ औरतुनि खे सुठी लॻंदी आहे, यार मर्दनि खे बि सुठी लॻे थी। थैंक यू सो मच अदी। अव्हांजो कुर्ब आहे, इहा अव्हांजी अखियूं आहिनि, अव्हांजी नज़रूं आहिनि जेको तव्हां पंहिंजे भाउ खे ॾाढो सुठे तरीक़े सां लाइक कयो पिया हिन प्रोग्राम खे। ऐं माशाल्लाह अव्हां जे ॻाल्हाइण मां बि लॻे पियो त माशाल्लाह तव्हां पाण हिकु सुठे घराणे सां तालुक़ु रखो था। छा पिया ॿुधायो हींअर अॼु असांखे? अदा आऊं उर्दू सॉन्ग ॿुधाईंदीसि जी तव्हांखे। जी। तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती, बेदर्द मोहब्बत को इतना सा है अफसाना, बेदर्द मोहब्बत को इतना सा है अफसाना, अब दिल के बहलने की ताबीर नहीं बनती, तस्वीर नहीं बनती, तस्वीर बनाता हूँ तस्वीर नहीं बनती। वाह 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 अदी। ऐं अदी सीमा अनवर ॾाढो ॾुखियो गानो ऐं सुर में खणी हलिया आहियो, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। तव्हां शायदि घर में झुंगारींदी या गुनगुनाईंदियूं रहंदियूं आहियो? न दा न, बसि मूंखे शौक़ु आहे वञी प्रोग्राम में ॻाल्हाइण जो, अव्हां सां ॻाल्हाइण जो, ख़ासि तौर ते अव्हां सां मिलण जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। न न मोस्ट वेलकम। तव्हां हिन जेकॾहिं कराची कॾहिं तव्हांजो अचणु थिए त मां चाहींदुसि तव्हां लाइव असांजे हिन शो में अचो, छो त हाणे अनकरीब वञी असां पब्लिक जेका आहिनि असांजा हाज़रीन आहिनि उन्हनि खे बि विहारण वारा आहियूं। इंशाअल्लाह ताला अल्लाह पाक मूंखे कामयाबु करे हर
अवांजो जेको कदम आहे हमेशह कामयाब हुजे आमीन, आमीन, त thank you. ज़रूरु असांखे टिकट मोकिलींदासीं फैमिली साण ईंदासीं इंशाअल्लाह ताला जी 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 बिल्कुलु थैंक यू सो मच सीमा अनवर अदी ॾाढो सुठो असां सां ॻाल्हायो ऐं सुठो गानो बि ॾाढो ज़बरदस्तु ॿुधायो ईअं न आहे त असांजी कॉलर सिर्फ़ु ॻाल्हाए पई पर ॻाए बि ॾाढो सुठी वई आहे छो त शौक़िया सिंगर सेगमेंट में तमामु घटि असांजूं अहिड़ियूं लेडियूं हूंदियूं आहिनि जेके ॾाढो सुठो परफॉर्म करे वेंदियूं आहिनि सो सीमा अनवर बि उन्हनि मां हिकु आहे ऐं ॾाढो सुठो लॻो ॾिसूं था त हिन वक़्तु केरु आहे जेको अदी सीमा अनवर खे बीट कंदो यानी की उन्हनि खां बि जेकॾहिं कोई वधीक सुरीलो अॼु असांजे हिन शो में ॻाईंदो त भई लॻंदो त वाक़ई अदी सीमा अनवर खां बि बहितरु आहे सो ॾिसूं था त किथां किथां खां जिते स्टार्ट शुरूआति थी आहे हैदराबाद शहर खां असांखे कॉल आई अदी सीमा अनवर जी ऐं हाणे ख़बर पवंदी त कहिड़ो शहर आहे सिर्फ़ु रुॻो पब्लिक जो पाण में माण्हुनि जो पाण में मुक़ाबिलो न आहे शहरनि जो बि मुक़ाबिलो आहे लाइन ते ॾिसूं था कहिड़ा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू मोहम्मद जुमन साहब मोहम्मद जुमन सातो साहब कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो सभु जी ख़ैर जी जी बिल्कुलु 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 छा था ॿुधायो सर मुंहिंजे मदायुनि जी कलपरिया पई कॾहिं कोसा न थिया डोरा पो ॾेई विसारे वेही तिनखे चिनखे कीअं रहा कर जे गॾजन त चवां हे कर जे गॾजन त चवां सूर अंदर जा सारे सारे हे कर जे गॾजन त चवां छा छा वञण जे वक़्तु चयाऊं केॾा दिलासा दिल खे ॾिनाऊं अहिड़ा कौल करार हुआ हे कर जे गॾजन त चवां हे कर जे गॾजन त चवां हे कर जे गॾजन त चवां अॼु ॾाढो ॾुखियो कलाम भला उस्ताद मोहम्मद जुमन सातो साहब खयो ऐं निभायो बि अथव ॾुखियो कलाम खयो आहे ॾाढो हुमेरा चना हिन कलाम खे ॻायो आहे ॾाढो सुठो गानो मोहम्मद जुमन सातो साहब असांखे ॿुधायो नवाब शाह ऐं हैदराबाद यानी की हैदराबाद ऐं नवाब शाह हिन वक़्तु पार्टिसिपेट करे चुका आहिनि सो ॾिसूं था त टियों शहर कहिड़ो आहे कहिड़े शहर खां कॉल आई अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कायनात मेमन गड़ी यासीन खां कायनात मेमन गड़ी यासीन खां कीअं आहियो अदी जी बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो भाउ मां बि बिल्कुलु ठीकु आहियां असांजो शो ॾिसंदा आहियो जी जी बिल्कुलु ॾिसंदी आहियां जी त पोइ असांखे कायनात मेमन छा थी ॿुधाए छो त सभ खां पहिरीं कॉल आई सीमा अनवर जी ऐं मोहम्मद जुमन सातो साहब खे जेकॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त यकीनन तव्हां उन हिसाब सां ई कॉल कई आहे त उन्हनि खे बीट करिणो आहे उन्हनि सां मुक़ाबिलो खटिणो आहे त पोइ छा था ॿुधायो यादगिरियूं संभाले कम ईंदई यादगिरियूं संभाले कम ईंदई कंहिं विछोड़ी जिसाल कम ईंदई यादगिरियूं संभाले कम ईंदई मान हूंदस जॾहिं तॾहिं ॾिसजां जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई कंहिं विछोड़े जिसाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई जी अदी कायनात मेमन गड़ी यासीन खां तव्हां कॉल कई आहे ऐं यादगिरियूं संभाल कम ईंदी तव्हां असांखे गानो ॿुधायो पर हिन वक़्तु तव्हां खां अॻु में जेके ॿ कॉलर हुया जेकॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त यकीन तव्हांखे ख़बर पई हूंदी त उहे
तव्हां खां वधीक सुरीला हुया। सो कोशिशि कंदा रहो, जेकॾहिं तव्हां ईअं ई थोरी प्रैक्टिस कंदव त तव्हां बि सुठे तरीक़े सां शौक़िया सिंगर में खटी सघो थियूं। अञा मुक़ाबिलो आहे, ॾिसूं था त असांखे कहिड़े शहर खां कॉल अचे थी। 3 शहर थी चुका आहिनि, हैदराबाद, नवाबशाह, गढ़ी, यासीन। हिन वक़्तु ॾिसूं था कहिड़ो शहर असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हैदर अली भाउ, छा हाल आहे? ठीक ठाक आहियो? जी जी भाउ, मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। गुल मोहम्मद रिंद फ्राम बदीन भाउ। गुल मोहम्मद रिंद फ्रॉम बदीन। जी भाउ। माशाअल्लाह, बदीन शहर मां अवां कॉल। या बदीन जा जेके माण्हू आहिनि न, मां हूअं त तक़रीबन सॼी सिंध त घुमियो आहियां। मां लास्ट टाइम बदीन आयो हुउसि त यकीन कयो, जेतिरा पोलाइट स्पोकन बदीन जा माण्हू आहिनि न, एॾा प्यार करण वारा, सची ॻाल्हि आहे। सो बदीन जा माण्हू क़ाबिल एतिराम आहिनि मुंहिंजे लाइ। जी गुल मोहम्मद रिंद भाउ, छा था ॿुधायो? भाउ चवण त चाहियो, कॾहिं तव्हांजो हुतां खां गुज़र थिए, तव्हां हूअं त तव्हां अची सघो था। माशाल्लाह बैठक बि आहे असां वटि, तव्हांजी ख़िदमत कयूं, अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। तव्हां भाउ आहियो असांजा, पर कॾहिं गुज़र बि तव्हांजो थिए, तव्हां बिल्कुलु राब्तो करे सघो था। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु भाउ, बिल्कुलु। छा था ॿुधायो? भाउ गीत ॿुधायां थो तव्हांखे, हुमेरा चन्ना जो। जी। ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाही सारो ज़मानो। ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाही सारो ज़मानो। ॿुधायां मां कंहिंखे जिन प्यार ॾेई खे पंहिंजो बनायो, उन्हीअ जे असां खां बि मोहड़ो मटायो। छिनी से छॾे विया बनाए बेगानो। ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाही सारो ज़मानो। ॿुधायां मां कंहिंखे। वाह वाह वाह, थैंक यू वाह गुल मोहम्मद रिंद भाउ बदीन असांखे कॉल कई। हीअं रखी टच न मोहम्मद यूसुफ वांगुरु थोरो आवाज़ तव्हांजो लॻे पियो। सो हिन वक़्तु टाइम थी चुको आहे, असां उन हिसे में दाख़िल थी चुका आहियूं जंहिंमें असां विनर अनाउंस कंदा आहियूं त अॼु जो शौक़िया सिंगर केरु आहे। सच ॻाल्हि इहा आहे, 3 माण्हू ॾाढो सुठो ॻायो आहे, जंहिंमें सीमा अनवर अदी हैदराबाद खां, उन्हनि बि ॾाढो भलो गानो ॻायो आहे, ऐं मोहम्मद जुमन सातो साहब बि ख़ूब निभायो आहे, ऐं टियों आहे असांजो गुल मोहम्मद रिंद भाउ, जीअं हाणे तव्हांखे गानो ॿुधायो। हिन जी वॉइस में जेका थोरो ईअं बेस ऐं जंहिं हिसाब सां लॻे पियो त हिकिड़ो वोकल जेको हिकिड़े प्रॉपर के सिंगर जो हुजे। सो हिन वक़्तु अॼु जो जेको शौक़िया सिंगर आहे गुल मोहम्मद रिंद आहे। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ मोटी थो चाहियां, मूंसां गॾी रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। अल्फ़ाबेट सेगमेंट में मां भलीकार चवंदुसि पंहिंजनि नाज़रीन खे, जेके असांजा प्यारा प्यारा नाज़रीन आहिनि, जेके ॾाढो चाह सां, शौक़ सां ऐं दिलि सां ख़ासि करे हिन सेगमेंट में हिसो वठंदा आहिनि। सो हिन वक़्तु तव्हां खे इहो ॿुधाईंदो हलां त असांजे हिन सेगमेंट टॉप स्कोर आहे 75, जेको अदी अफ़रोज़ जो आहे, ऐं जेकॾहिं कोई सम्झे थो त उहो बेस्ट स्कोर करे सघे थो, यानी कि हिन स्कोर जो बि रिकॉर्ड तोड़े सघे थो, त भई जल्दी असांखे कॉल कयो। असांजो नंबर अव्हांजी स्क्रीन ते ईंदो हूंदो, तव्हां यकीनन डायल कयो ऐं ॾिसूं था त सभ खां पहिरीं कॉल हिन सेगमेंट जी कहिड़े शहर खां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद साईं। साईं शहबाज खोसो नवाबशाह मां। शहबाज बुरडो नवाबशाह, जी बा। शहबाज खोसो नवाबशाह मां। शहबाज खोसो नवाबशाह खां, जी बा। स्क्रीन ते अव्हां जे साम्हूं हिकिड़ो अखर अचे पियो, शीन शी। जी साईं। 20 सेकंड्स में जेतिरा शीन शीं सां लफ़्ज़ ठहनि था ठाहियो, ठीकु आहे?
टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो हाणे। तव्हांजो पंहिंजो नालो बि शीन शींहं सां हुयो, शहबाज़। शहबाज़ जी कॉल ड्रॉप थी वई आहे ऐं कॾहिं कॾहिं थींदो आहे त कॉल लाइन ते प्रेशर जे करे थी सघे थो त कॉल ड्रॉप थी वई, छो त हिकिड़े वक़्त में काफ़ी माण्हू असांखे कॉल कंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे हिकिड़ी शिकायत रहे थी त तव्हांजो जेको नंबर आहे उहो बिज़ी मिलंदो आहे। उन जे करे बिज़ी मिलंदो आहे त हिकिड़े वक़्त में सभु माण्हू उन नंबर खे डायल कंदा आहिनि, काफ़ी माण्हू, त उन्हनि जूं पाण में कॉल्स मिलंदियूं आहिनि या वरी जेकॾहिं कोई असांजी लाइन ते हूंदो आहे त तव्हांखे नंबर बिज़ी मिलंदो आहे। पहिरियों इंट्रोडक्शन थींदो आहे, पहिरियों हाल वाल, उनखां पोइ कॉल असां पास कंदा आहियूं। सो हिन वक़्तु ॾिसूं था त लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, आवाज़ अचे पियो? जी, केरु पिया ॻाल्हाइनि? सभु ख़्याल वञनि उन में। हेलो, नालो ॿुधायो? अदी सिंधू। हिन वक़्तु शेरो शाइरी सेगमेंट में न आहियूं ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अल्फाबेट सेगमेंट में, ठीकु आहे? स्क्रीन ते हींअर तव्हां अखर अचे पियो शीन शी, हिन सां तव्हांखे लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। 1 2 3। हिकिड़ो मिंट लिखी रखिया अथई आदी? लिखी रखिया अथई, ठीकु आहे। 1 2 3 गो। शाहिदी शमा शहादत शुरू शमूर शागिर्द शमूरत सब शेख शफीक शौकत शहर शक शेन शेन शाह शेर शेद शिकापुर शरीक शायर शानदार शायर शरनाई शान शौकत शार मार शादी शाम शानी शहीद शराब शराबी शाबाश। 35 रिपीट त न हुया? 3 रिपीट त पोइ 32। 32 अदी सिंधू स्कोर करे चुकी आहे। हिन वक़्तु पहिरीं कॉल हुई अदी सिंधू जी हिन सेगमेंट में जेका शामिलु कईसीं। कॉल त ॿी हुई पर पहिरीं डिस्कनेक्ट थी वई ऐं ॿी कॉल असांजी अदी जेका पहिरीं हिन वक़्तु हिसो शामिलु करण वारी आहे, 32 स्कोर कयो आहे हिन अदीअ। सो ॾिसूं था त अॼु केरु विनर थिए थो ऐं केरु मुक़ाबले खे वधीक हेल्दी कॉम्पिटिशन बणाए थो। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी अफरोज़, अदी नरगिस, अदी नरगिस। तव्हांजे हाणे आवाज़नि में ई मूंखे फ़र्क़ु नथो लॻे। अदी नरगिस। नून नथ अवां जो अखर आहे। टाइम स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। नरगिस निम नवा नवा न्यानी नूर नबी नबी नजमान नबी नेम नजमान नवान अन कदू जना आदि आदि वजना नादिया नादिया नॉर्मल आदि नरोली दानो ना की तांगे को नोडी नमी तानी वने मन वन सना को नंबर नूर जाने तानी ताना से न्यादी ने मादी नूरिया बाद नंबर नूरी रतन को ना नादी मादा मन आयरन मान नूर 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 नु शद आज बस नसी नसी रन सना ता वदना से नो शीनो नो नो। रिपीट। 75 अवां स्कोर कयो आहे ऐं 4 अवां जा रिपीट आहिनि 71। माना तव्हां रिकॉर्ड तोड़ण जे वेझो अची चुकियो हुयो पर तव्हां रिकॉर्ड न तोड़े सघियो आहे। 71 अॼु जो तव्हां हिकिड़ो टॉप स्कोर ॾिनो आहे। लफ़्ज़ सम्झ में अचनि पिया? अच्छा, ठीकु आहे। 71 यानी कि 75 स्कोर अदी अफरोज़ जो आहे पर उन स्कोर ते तव्हां पहुता हुयो पर तव्हांजा 4 रिपीट हुया जेके असां माइनस कयासीं। हाणे तव्हां स्कोर थियो 71। अॼु जे हिसाब सां तमामु वॾो स्कोर आहे। ही सेकेंड स्कोर आहे जेको शायदि रिकॉर्ड खां पोइ आहे, जेको मेन रिकॉर्ड आहे। लाइन ते सुधा केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु अदा? राशिद चांडियो फ्रॉम वारे। राशिद चांडियो जी अदा। अदा छा हाल आहे? ॿियो ख़ैर आहे? जी जी बिल्कुलु, तव्हां ॿुधायो? अल्लाह जे एहसान सभु ख़ैर आहे। ही सेगमेंट जी ख़बर आहे राशिद भाउ खे? हा भाऊ ख़बर आहे। अल्फाबेट। ठीकु आहे, त भे भित अवां जो अखर आहे। जी भाऊ। ऐं टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो हाणे। स्कोर अथव टॉप 71। घणो स्कोर आहे टॉप? 71 जेको अॼु तव्हांखे क्रॉस करणो आहे। अच्छा हा सही आहे। ठीकु आहे भाउ? ठीकु आहे। 1 2 3 गो।
भत भता भती 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 भतल 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 भत भता भतो भत भतल भती भत भतर भतर मतल भती भतल बीजरू भरा भरू भरी भरी भरा भरी भरा भरले भरले भरी भरियूं भराता भरियूं भरियूं भेरियो भाड़ा भूर भर भरल भाड़ा भरसी भरसा भरसू भरसी भरल मां भरकू भरका भरकी भरकी भरशू भरशा भरशू भरमी भरमा भरमू भरकी। ओ माय गॉड, अब रिपीट आहिनि हेलो 69 राशिद चांडियो 69 ताईं पहुतो पर 4 उन रिपीट कया आहिनि, यानी कि 65 66 67 68 69 65 पहिरियों मर्द आहे जेको एतिरो स्कोर खणी आयो आहे। मुंहिंजो भाउ काथे यार राशिद, हे छोकिरियुनि बाबा असांखे सफ़ा पोइते करे छॾियो हुयो। पहिरियों दोस्त आहे राशिद चांडियो। मां पंहिंजे तरफ़ां राशिद चांडियो खे भली अॼु स्कोर न करे सघियो आहे, इनाम ॾींदुमि अॼु राशिद चांडियो खे। राशिद चांडियो खे एड्रेस ते अॼु गिफ्ट बि ॾियो, छो त वॾे वक़्त खां पोइ कोई मेल न त बाबा फीमेल्स जेके रुगो उहे टॉप पियूं कनि। अॼु तव्हां बि टॉप न कयो आहे, फीमेल खे मारियो न अथव, पर फीमेल जे बराबरि 69 ताईं पहुतऊ। 71 अॼु जो टॉप स्कोर हुयो, पर तव्हांजा 4 माइनस था कयूं, 65 तव्हांजो स्कोर आहे। ईअं राशिद चांडिया बाबा कुझु त लय कराए असांजी, थैंक यू सो मच भाउ। ऐं मूंखे लॻे थो त माना नेक्स्ट जेकॾहिं सुभाणे राशिद वरी फ़ोन कई त पोइ राशिद बि अदी अफरोज़ ऐं अदी नरगिस जे मुक़ाबले में रहंदो। ॾाढो सुठो लॻे पियो हिन वक़्तु बि त अदी नरगिस 71 ऐं राशिद चांडियो 65, हिननि जो ॾाढो सुठो कॉम्पिटिशन थियो आहे पाण में। पर बसि ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु? तव्हांखे बि खोड़ सारा सलाम, दुआऊं हुजनि हमेशह जीअं। वालेकुम सलाम, केरु पिया ॻाल्हाइनि? ज़ुबैदा ॻाल्हायां थी। ज़ुबैदा, अदी ज़ुबैदा किथां पिया ॻाल्हायो? शहर कहिड़ो? कश्मीर जी कश्मीर, जी 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 बिल्कुलु। यकीनन ही सेगमेंट तव्हां ॾिसी रहियूं हूंदियूं त तव्हांखे ख़बर हूंदी त स्कोर टॉप कहिड़ो आहे। जी जी अदा ॾिसी रहिया आहियूं ऐं अदी खे शाबाशी जे ॿिन्हिनि खे जेके एतिरो मथो हणनि थियूं, ऐं तव्हां बि कोन था थको ॿुधी ॿुधी। ऐं जी मुंहिंजी जी छा था ॿुधायो? अच्छा मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। ही अखर आहे अदी, खेॾंदव न मूंसां अॼु ही सेगमेंट? इंशाअल्लाह कोशिश। दाल दर मुंहिंजो अखर आहे। दाल दर जी अदा ठीकु आहे जी। अॼु तव्हांजी बि ख़बर पवंदी अदी, कश्मीर वारनि माण्हुनि जी बि ख़बर पवंदी त अॼु केतिरा माशाअल्लाह टैलेंटेड आहिनि। 1 2 3 गो। दस्तगी दर्जी दबो दैगड़ी दमाग दिलबर दमिश्क दोहल दर्जी दाल दिल देग दिलावर दोस्त दुश्मन दाग दिलो दर्द दरवेश दुआ दोजक दबई देस दुआ। 24 24 स्कोर असांजी अदी करे सघी आहे हिन वक़्तु अदी ज़ुबैदा ऐं सिंधु 32, राशिद चांडियो 65। हिन वक़्तु असां ईंदासीं फाइनल जी तरफ़। त अॼु जो जेको विनर आहे अल्फाबेट सेगमेंट जो, जेको न बल्कि जेका विनर आहे नरगिस चांडियो। ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾी रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोड़े घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो, तेसी कुर्ब करियो जेसी जीअरा आहियूं जहान में। अस्सलाम वालेकुम। वेलकम बैक चवंदुसि मां पंहिंजे नाज़रीन खे शेरो शायरी सेगमेंट में।
जंहिं सेगमेंट में तव्हां कंदा आहियो पंहिंजे दिल जी ॻाल्हि, जंहिं सेगमेंट में तव्हां पूरे आलम जी अकासी कंदा आहियो, बातिनी ज़ाहिरी जेके बि कैफ़ियतूं आहिनि, जेके बि मसइला मसाइल आहिनि, तव्हां बयानु कंदा आहियो शेरो शाइरी जे थ्रू। सो उन सेगमेंट में असां शामिल थी चुका आहियूं जंहिंमें असांजा प्यारा प्यारा नाज़रीन बहितरीन कॉलर मुख़्तलिफ़ शहरनि मां असांखे कंदा आहिनि कॉल ऐं हिसो वठंदा आहिनि मुक़ाबले में। पोइ ख़बर पवंदी आहे त जेको उन्हनि में विन कंदो आहे त धरती टीवी उन्हनि खे मोकिलींदी आहे उन्हनि जी एड्रेस ते गिफ्ट। ऐं अनक़रीबन ई हाणे तव्हां हाज़रीन जी सूरत में असां सां गॾु हूंदव। सो ॾिसूं था त पहिरीं कॉल शेरो शाइरी सेगमेंट में कंहिंजी थी अचे, कहिड़े शहर खां थी अचे, केरु थो करे। सो शेर हर नंढो ॿार बि पढ़ंदो आहे ऐं वॾा बि पढ़ंदा आहिनि, इमेच्योर हुजनि मैच्योर हुजनि, शेर हर कोई पढ़ंदो आहे, पर हर कंहिंजी पंहिंजी सम्झ सोच जे मुताबिक़ शेर हूंदा आहिनि। ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सारा बात कर रही हूँ सखर से। अरे सारा बात कर रही हैं आप सखर से। सारा कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र ठीक हूँ। सखर से फेरोजा भी बात करती थी लेकिन फेरोजा शायद नाराज हो गई है हमसे। मैंने आपका प्रोग्राम देखा था जिसमें आपने राशिद महमूद साहब का इंटरव्यू किया था। जी जी। आप उस सीट पर भी माशाल्लाह बहुत अच्छे लग रहे थे, बहुत प्यारे लग रहे थे। थैंक यू सारा, थैंक यू। और उनकी दुआएं भी ली आपने, अच्छी बात है। थैंक यू सारा। तो शेरो शायरी सेगमेंट में आज आपने कॉल करी है तो क्या सुनाएंगी आप? पहले एक शेर है, किसी की नजर में अच्छे थे, किसी की नजर में बुरे थे, किसी की नजर में अच्छे थे, किसी की नजर में बुरे थे, हकीकत में जो जैसा था हम उसकी नजर में वैसे थे। वाह। हकीकत में जो जैसा था हम उसकी नजर में वैसे थे। अब शायरी है। जमाना दोस्त हो जाए तो बहुत मोहतात हो जाना, कि इसके रंग बदलने में जरा सी देर लगती है। कोई जब ख्वाब देखो तो उसे फौरन भुला देना, कि नींदें टूट जाने में जरा सी देर लगती है। किसी को दुख कभी देना तो इतना सोच कर देना, किसी को दुख कभी देना तो इतना सोच कर देना, किसी की आह लगने में जरा सी देर लगती है। वाह। किसी की आह लगने में जरा सी देर लगती है। बहुत ही मोतबर हैं जिनको मोहब्बत रास आ जाए, बहुत ही मोतबर हैं जिनको मोहब्बत रास आ जाए, किसी को राह बदलने में जरा सी देर लगती है। वाह। किसी को राह बदलने में जरा सी देर लगती है। किसी को राह बदलने में जरा सी देर लगती है। सारा सखर खां असांखे कॉल कंदी आहे ऐं सारा जॾहिं बि तक़रीबन पोइट्री सेगमेंट में ज़रूरु वठंदी आहे ऐं सुठी सुठी पोइट्री ॿुधाइण जी कोशिशि कंदी आहे। अॼु बि ॾाढी सुठी पोइट्री ॿुधाई सारा, ऐं ख़ासि करे जेको स्पेशली स्टार्ट में उन्हनि शेर उहो बि ॾाढो सुठो ॿुधायो। सो मुक़ाबिलो अॼु सारा सां थींदो अव्हां वटि असांजो नंबर अचे पियो स्क्रीन ते, तव्हां डायल करे जल्दी शामिलु थी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां पाण सुठी शाइरी कंदा आहियो, सुठी पोइट्री कंदा आहियो, त पोइ तव्हां पंहिंजी पोइट्री ॿुधाईंदो त इहो अञा बि वधीक सुठो थींदो। पर जेकॾहिं तव्हां कंहिं बि दुनिया जे ख़ूबसूरत शाइर खे पसंदि कंदा आहियो, उन जे नज़रिए खे लाइक कंदा आहियो, फॉलो कंदा आहियो, त पोइ उन्हनि जी शाइरी तव्हां असांखे ॿुधाए सघो था। ईअं ई पाण वटि तमामु सुठा सुठा कॉलर ईंदा आहिनि। जीअं जीअं राति गुज़रंदी आहे ही वक़्तु इंटेलेक्चुअल्स क़िस्म जे माण्हुनि जो हूंदो आहे। सो लाइन त केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजा मिठड़ा भाउ स्मार्ट सनावला गोपांग कंबर खां। स्मार्ट सनावला, कीअं आहियो स्मार्ट सनावला? ठीकु आहियो? अल्लाह साईं जी महिरबानियूं, तव्हां भाइरनि जी दुआऊं। ठीकु ठाक आहियूं मुंहिंजा भाउ। छा था ॿुधायो अॼु? शेर तव्हांखे ॿुधाईंदुसि मुंहिंजा जी भाउ। जी 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 ॿुधायो। शेर आहे त चोट में मुंहिंजो चाव थी वियो आहे,
चोट में मुंहिंजो चाह थी वियो आहे उनजे कब्ज़े में साहु थी वियो आहे वाह दिल फुराइण में दिल जो नाहे कसूर दिल फुराइण में दिल जो नाहे कसूर ही अखियुनि खां गुनाह थी वियो आहे वाह प्यार तोसां थी वियो आहे प्यार तोसां थी वियो आहे पर उहो बेपनाह थी वियो आहे वाह अखियुनि खे उजागा अवी कीअं ॼाणो अखियुनि खे उजागा अवी कीअं न ॼाणो जियूं कीअं पिया था अवी कीअं ॼाणो रोऊं था खिलऊं था छिॾऊं था अंदर में रोऊं था खिलऊं था छिॾऊं था अंदर में अञा नेण प्यासा अवी कीअं न ॼाणो वाह रुठा क़िस्मतनि जा कबूतर असां खां रुठा क़िस्मतनि जा कबूतर असां खां असां हूं अयाणा अवी कीअं न ॼाणो वाह वफ़ा खां वफ़ा क़यामत ताईं थींदी वफ़ा खां वफ़ा क़यामत ताईं थींदी असां हूं अव्हां जा अवी कीअं न ॼाणो अखियुनि खे उजागा अवी कीअं न ॼाणो वाह कीअं जियूं असां था अवी कीअं न ॼाणो तमामु ज़बरदस्त बहितरीन असांजो सिमार सनाउल्ला गोपांग फ्रॉम कंबर शहर खां ही कॉल कंदा आहिनि असांखे ऐं ॾाढो चाह रखंदा आहिनि असांजे हिन प्रोग्राम जे हिन सेगमेंट सां ख़ासि करे हिन प्रोग्राम जे सेगमेंट में सिमार सनाउल्ला गोपांग ज़रूरु कॉल कंदो आहे ऐं ॾाढो महिनत कश आहे यानी कि शुरू में जॾहिं सिमार सनाउल्ला कॉल कंदो हुयो ऐं हाणे में वॾो फ़र्क़ु आहे काफ़ी इम्प्रूवमेंट आहे सिमार सनाउल्ला में ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम विसारण मुंहिंजी आदत नाहे विसारण मुंहिंजी आदत नाहे यादाश हली वञे त अलॻि ॻाल्हि आहे दोस्त तूं मूंखे हरदम यादि आहे जे दम हलियो वञे त अलॻि ॻाल्हि आहे दोस्त वाह अस्सलाम वालेकुम सलाम अदी सिंधू जो आवाज़ ई परे खां पधरो आहे छा था ॿुधायो हाणे भाऊ अमीन साईं जी गज़ल अथव जी जी लज़म आहे ठीकु आहे छा हवा तूं भण भण करी थी छा हवा तूं भण करी थी इश्क जो रुलंदी वती थी बेख़बर कहिड़ियूं नयूं जायूं दिलियूं घुमंदी वती थी हर कंहिंजे लाइ चङी वाई सदाईं घुरंदी वती थी जे झुरी में जेगे झरंदी वती थी सुख करे सफ़ा तोखे नसीब बि न थियो देस ऐं परदेस बसि हर घड़ी हलंदी वती थी तूं सताई थी वणनि ऐं ॿूटनि गुलनि खे बेसबब कंहिं झोरी किन खे तोड़ी ख़ुशि जोश जोश में जलंदी वती थी कंहिंखे जोड़ी किन खे तोड़ी जोश में जलंदी वती थी चरी दीवानी मस्तानी चरी पंहिंजे मुंहुं भण भण कंदी वती थी छा जो छा चवंदी वती थी कंहिंजो वाटूं थी निहारी कंहिंसां तुंहिंजो इश्क आहे कंहिंजे कारण रोज़ शब्द एचरा पुछंदी वती थी खुशनुमा सांवली जे बादल खे ॿुधाई दर्द दिल जी कीअं न कंहिंखे थी रोराणी ऐं पाण बि रोअंदी वती थी दिली हीर ओ सबा तरस कुझु तरस बेख़बर हमराज़ मूंखां छो पुछंदी वती थी हवा जो जवाबु छॾ खणी इन ॻाल्हि खे इश्क छा खाधल आहे अनी छॾ खणी इन ॻाल्हि खे इश्क छा खाधल आहे अनी तूं बि ख़ुदि आई पुठल मूंखां वरी छा थो पुछी छा पुछी थी ॻाल्हि मूंखां पाण खां सा पुछ ही ख़्वाब आहे ख़ुदा हाफ़िज़ ही जवाब आहे ख़ुदा हाफ़िज़ दादा न कुछ हा भाऊ जी अदी सिंधू बहितरीन अकासी कई तव्हां ख़ूबसूरत स्टाइल में तव्हां पढ़ियो आहे ऐं ॾाढी महिनती बहितरीन शइ हुई सिंधू असांखे कॉल कई ऐं उन्हनि बि हिसो वरितो 3 कॉलर असांखे कॉल करे चुका आहिनि सारा सखर सिमार्ट सनाउल्ला फ्रॉम कंबर ऐं सिंधू अदी असांखे कॉल कई हिन वक़्तु अञा पोइ कॉल जो सिलसिलो जारी आहे अवां असांखे कॉल करे सघो था छो त हिन वक़्तु बहितरीन सिचुएशन हली रही आहे मुक़ाबिलो माना बहितर वञे पियो ऐं तव्हां बि शामिलु थियो त अञा बि सुठो थींदो जल्दी जल्दी असांखे कॉल कयो बाक़ी असां वटि टाइम तमामु थोरो आहे ऐं इन खां पोइ
असां ब्रेक जी तरफ़ वेंदा आहियूं, पर अञा असां वटि एतिरो टाइम आहे जो असां तव्हांजी कॉल शामिल करे सघूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर गुलाम रसूल पंवर। साईं गुलाम रसूल पंवर साहब, कीअं आहियो? जी साईं। साईं आवाज़ थोरो न पियो अचे। हेलो, गुलाम रसूल साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी सर अचे थो पियो। हाणे ॿुधायो। सैयदा त हू चवनी तूं मच, हू चवनी तूं मच वाता वराए, अॻु अॻराई जो करे खता सो खाए। हिकिड़ो मिंट सर, इहो इको बंदि कजो दोस्तो। ही जेको तव्हांखे न आहियां, मां पंहिंजे टीम खे आहियां, त जेको डबलिंग थिए पई इको, इहो थोरो घटि हुजे ताकी सही तरीक़े सां शेयर ॿुधी सघूं। जी गुलाम रसूल साहब, सॉरी फॉर डिस्टर्बेंस। तव्हां वरी हाणे खां वरी कंटिन्यू कयो, इतां ई कंटिन्यू कयो। सैयदा त हू चवनी तूं मच, अॻु अॻराई जो करे सो खाए, पांध में पते तो कीअं वारो। ऐं अर्ज़ पियो करे त उछले छॾ आकड़ खे तॾहिं मिलंदी अलाह। वाह। उछले छॾ आकड़ खे तॾहिं मिलंदी अलाह, ऐलान कजो। वाह। तो मां उन अचण खे यादि कर, तूं साॼो रख सम। वाह। हितां पोइ ते कहिड़ो बदियूं वेंदे कुला, हाय हाय नाक ॿिनि घड़ियुनि लाइ बांगरियो आहीं भाउ। हा। जानण चन चए जग में नसीब, कॾहिं न ठहिया पाण। आकड़ ऐं अलाह कॾहिं न ठहिया पाण में। वाह। मां उज़ाक ढोर बकरा आलिम उज़ा कनि, आशिक उज़ा पंहिंजो नफ़्स कयो दम दम साण कुहनि। अखई पर अलाह सां वंडनि ऐं विरछनि, वहदती विसाल ते कयो काहो अचनि। रज़ी अल्लाह अनहम वरज़ू अन, पिया था राज़ रचनि, जानण चन चए सचन बिर बादल बरसियो। वाह। साईं अर्ज़ पियो करे। जी साईं। हाय हाय, अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांध न को, नालो रब सदो रहियो आहे रूह। वाह, तमामु बहितरीन गुलाम रसूल साहब, तव्हां असांखे पोइट्री ॿुधाई। तव्हांजो जेको अंदाज़े बयां आहे एॾो ख़ूबसूरत आहे, ऐं तव्हां शायदि दिलि सां एॾो पढ़ंदा आहियो शाइरी, जो असांखे तव्हांजी हिकु हिकु लाइन ॾाढो मुतासिर कंदी आहे। थैंक यू सो मच। हिन वक़्तु असां वटि 4 कॉलर अची चुका। सारा, स्मार्ट सनावला, अदी सिंधू, गुलाम रसूल पंवर। हिन वक़्तु असां ईंदासीं, ब्रेक जो बि वक़्तु आहे, पर हिकिड़ी कॉल बि चाहियूं था त जेकॾहिं अञा शामिलु कयूं त शामिलु करे सघिजे थी, ताकी अञा बि थोरो वधीक मुक़ाबिलो थिए। सो लाइन ते ॾिसूं था त केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, कौन बात कर रही हैं? फिरोजा बात कर रही हूँ सक्खर से। ओहो फिरोजा, नाराज हो गई थी आप हमसे? नहीं, नाराज नहीं हुई थी। हार के ना थक गई थी। तो सोचा कि थोड़ा सा रेस्ट कर लूं, उसके बाद थोड़ा हारने के लिए रेडी हुई हूँ, तो सोचा कि चलें कॉल कर ले। फिरोजा सक्खर से बात कर रही हैं और वो बोल रही हैं कि मैं हार हार के थक गई थी। जी, अब फिरोजा, मैं आपको ये थोड़ी सी आप ज़रूर बात सुनिए कि देखें, ये कंपटीशन है और हमारा आप जो भी कॉलर हो वो सब हमारे लिए काबिल एहतराम हो। अब यहाँ पे जब कंपटीशन होता है, अब जैसे कि गुलाम रसूल पंवर साहब अभी आपसे पहले जो उन्होंने शेर व शायरी पढ़ी है, आप किसी से भी पूछेंगे इनका जो अंदाज़े बयां है वो कितना खूबसूरत है। सो अगर ये मुकाबले में शामिल होते हैं ऐसे लोग, तो फिर क्या हो, हाँ, या तो आप इस तरीके की मेहनत करें। आपने भी 1-2 मरतबा जीता, लेकिन आपने काफ़ी इम्प्रूव किया, तो आप थक गई, तो इसलिए फिर गैप आ गया। आज क्या सुनाएंगे आप हमें? जी, स्टार्ट करती हूँ। जी।
मैं आईना दिखाऊं इससे पहले बोल पड़ते हैं। मैं आईना दिखाऊं इससे पहले बोल पड़ते हैं। खुद अपनी ही सफाई में ये चेहरे बोल पड़ते वाह। हैं। खुदा जाने ये कैसी मसलहत की कैद है यारो, वाह कि झूठों की हिमायत में भी सच्चे बोल पड़ते वाह हैं। वाह। छुपा लेती हूँ मंजिल से मैं सब दुश्वारियां, लेकिन छुपा लेती हूँ मंजिल से मैं सब दुश्वारियां, लेकिन सफर का हाल पैरों के ये छाले बोल पड़ते हैं। ताल्लुक कौन रखता है किसी नाकाम से, लेकिन वाह। ताल्लुक कौन रखता है किसी नाकाम से, लेकिन मिले जो कामयाबी सारे रिश्ते बोल पड़ते वाह हैं। वाह वाह। उन्हें मालूम है अंजाम अपनी लब कुशाई का, उन्हें मालूम है अंजाम अपनी लब कुशाई का, मगर फितरत से है मजबूर शीशे बोल पड़ते हैं। वाह। मेरी खूबी पे रहते हैं या अहले ज़बां खामोश, मेरी खूबी पे रहते हैं यहाँ अहले ज़बां खामोश, मेरे ऐबों पे चर्चा हो तो गूंगे बोल पड़ते वाह। हैं। बेहतरीन, बहुत अच्छा बहुत अच्छा बहुत अच्छा। फिरोजा, आज सच बताऊं बहुत अच्छी पोइट्री बहुत अच्छे अंदाज में आपने पढ़ी है। जो जंहिंखे सिंधी में था चऊं ठहराव, एॾो ख़ूबसूरत अॼु ठहराव हुयो तव्हांजे पोइट्री पढ़ण वारे अंदाज़ में। एॾो बहितरीनु तव्हां पढ़ियो आहे, छो त पहिरियां तव्हां एॾो जल्दी जल्दी एतिरा लफ़्ज़ फिटी कंदा हुयो जंहिंजे करे तव्हां तक़रीबन हाराईंदा आहियो, ऐं अॼु तव्हां एतिरो इम्प्रूव कयो आहे, तव्हां पाण चयो आहे त मां हाराए हाराए थकिजी पियुसि। अॼु जो जेको विनर आहे ख़ूबसूरत पोइट्री पढ़ण जो जेको अंदाज़, माशाल्लाह पहिरियों मुक़ाबिलो ॿिए तरफ़ हुयो, हिन वक़्तु थोरो सिचुएशन चेंज आहे। अॼु जी जेका विनर आहे फिरोजा सखर। काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु रहिजो, ब्रेक जो वक़्तु आहे। धरतीअ जमालो, वाह वाह जमालो। येलो, पिंक, स्काई ब्लू, रेड। ख़बर आहे तव्हांखे त कंहिं में आहे, छो त मां अञा एतिरो एक्सपर्ट न आहियां जो तव्हांखे ॿुधाए सघां त कहिड़े में आहे। लाइन ते सूता केरु आहे? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी साले मोहम्मद बोल रहा हूँ सक्कर से। सॉरी, नाम बताइएगा। साले मोहम्मद सक्कर से। साले मोहम्मद सक्खर से। जी साले भाई, 4 बैलून्स कैसे आपके हैं सर, सामने, आप ठीक हैं? 4 कलर्स के ये बैलून्स, इसमें से एक आपको चूज करना होगा। जी ये येलो करना है, येलो। येलो? जी ओके भाई, येलो कलर साले। ऐं अवां मां ॾिसूं था त केरु आहे जेको ॿुधाईंदो। येलो कलर त असांजे भाउ साले चूज़ करे छॾियो आहे, पिंक, ब्लू ऐं रेड। सो ॾिसूं था त टन टन ख़बर पइजी वेंदी आहे। हा हा हा, ख़बर पवंदी आहे, मज़ो ईंदो आहे जॾहिं बि पर्ची में लिखियलु हूंदो आहे त ॿीहर ट्राए कजो, या वरी लिखियलु हूंदो आहे कलर त सही चूज़ कयो आहे। लाइन ते सूं था केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, शफीक अहमद भान सैदाबाद खां सर। शफीक अहमद भान सईदाबाद। जी भाउ, कहिड़ो कलर चूज़ कयो पिया? सर कलर भाई कहिड़ा आहिनि? पिंक आहे, ब्लू आहे ऐं रेड आहे। सर ब्लू। ब्लू, ठीकु आहे। स्काई ब्लू असांजे भाउ चूज़ कयो आहे शफीक भाउ। बाक़ी 2 पिंक ऐं रेड। पिंक ऐं रेड। हेलो, माइक भी ऑन करे छॾियो। लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम हैदर भाउ छा हाल आहे? जी 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 अदी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? जी अलाह जो शुक्र आहे बिल्कुलु। केरु पिया ॻाल्हायो? फहमीदा पई ॻाल्हायां बांसीदाबाद मां। फहमीदा जी अदा। जी फहमीदा कहिड़ो कलर चूज़ कंदो तव्हां? अदा मां पिंक। पिंक पिंक कलर असांजी अदी चूज़ कयो आहे। हलो प्यार तो समझो साॻियो आहे, प्यार तो मूंखे यार छो विसारियो आहे, प्यार तो समझो साॻियो आहे, प्यार। टे कॉल्स थी चुकियूं आहिनि, बाक़ी आहे हिकिड़ी कॉल, यानी कि उन जे नसीब में ईंदो रेड कलर। उन दोस्त जे नसीब में ईंदो जेको बि हीअं कॉल कंदो असांखे। उन खां पोइ पुॼाणी जी तरफ़ असांजो प्रोग्राम अची चुको आहे ऐं अवां असांजे धरती जो जमालो शो खे फेसबुक ऐं यूट्यूब ते सर्च करे ॾिसी सघो था, लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करे सघो था। ऐं जेकॾहिं कोई दोस्त हैदर कादरी खे पर्सनली टच करणु चाहे, HYDER सां हैदर लिखंदो आहियां। हैदर कादरी ऑफिशियल मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते ऐं हैदर कादरी एक्टर जे नाले सां मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, तव्हां टच करे सघो था। लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, उस्मा ॻाल्हायां पई कराची खां। जी अदी उज़मा। जी सर, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। हींअर बैलून वारो सेगमेंट हूंदो? हा हा बिल्कुलु। छा टेलीविजन न पियो हले तव्हां वटि? सर ना, चैनल कोन थो अचे। अच्छा चैनल कोन पियो अचे। ओ हो ॾिसो असां जी अदी उज़मा वटि चैनल न बि हले पियो, पोइ बि अदी उज़मा पंहिंजे अंदाज़े ते असांखे कॉल करे थी। इहो हूंदो आहे कॉलर, इहो हूंदो आहे व्यूवर, इहो हूंदो आहे लवर जेको तव्हांजे शो सां, तव्हांजे प्रोग्राम सां प्यारु कंदो आहे। थैंक यू सो मच अदी उज़मा। हिन वक़्तु 3 बैलून्स थी चुका आहिनि। अव्हांजे नसीब में आख़िरी बचो आहे रेड। जी ठीकु आहे, थैंक यू सर। तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि बि करणी हुई सर, गिफ्ट त ॿियो मिलनि ई नथा। गिफ्ट तव्हां शायदि न्यू कॉलर आहियो या त तव्हां अॻु में ॿुधो असां वटि जॾहिं खां मां आयो आहियां त 2 महीननि खां पोइ असां सभिनि जा डिस्पैच कंदा आहियूं गिफ्ट्स। ठीकु आहे, मूंखे बि आसरो ॾियनि था मगर ॾियनि पर नथा। तव्हांखे आसरो तव्हां हाणे कॉल्स कंदा हूंदा न। हिन वक़्तु टाइम थी चुको आहे, अञा थोरे टाइम खां पोइ असां तव्हां ॾे इहे गिफ्ट्स मोकिलींदा आहियूं। सो अव्हां बेफ़िक्र रहो ऐं जेके असांजा कॉलर आहिनि, जेके रेगुलर असांखे कॉल कंदा आहिनि, उन्हनि खे हाणे ख़बर आहे त असां उन्हनि खे केतिरे टाइम खां पोइ गिफ्ट्स मोकिलींदा आहियूं। इहे सभु वन गो में असां डिस्पैच कंदा आहियूं सभिनि माण्हुनि ॾे। सो इहा तव्हांजी बिल्कुलु अमानत आहे, तव्हां ताईं पहुचंदी इंशाअल्लाह ताला। सो अदी उज़मा हिन वक़्तु रेड कलर चूज़ कयो, फहमीदा पिंक ऐं शफ़ीक ब्लू, साले मोहम्मद येलो। स्टार्ट वठूं था अदी फहमीदा खां, रेड खां। फूकणे जो रंग सही चूंडियो आहे, पर तव्हां इन जे करे तव्हांखे नथो चई सघिजे जो तव्हां चूंडियो ई कोन्हे, तव्हांजे नसीब में आयो। ठीकु आहे अदी। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं ब्लू कलर शफ़ीक भाउ। शायदि शफ़ीक भाउ कंहिं ब्लू कलर चूज़ कयो असांजे। हा, वरी ॿीहर कोशिशि कंदा। ऐं हिन वक़्तु ईंदासीं पिंक कलर। पिंक कलर में अदी फहमीदा चओ पंहिंजे नसीब खे, चओ पंहिंजे नसीब खे अदी फहमीदा। ऐं हिन वक़्तु ईंदासीं
ये लो ओ हो नजर आई जाके लास्ट जैं सब खां पहिरियां कलर चूज़ कयो सालिया खटी आयो ख़ैर सां थींदी तोहफ़न जी बरसात थैंक यू सो मच अवां असांखे कॉल कंदा आहियो असांजे प्रोग्राम खे लाइक कंदा आहियो पार्टिसिपेट कंदा आहियो ऐं उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब ऐं फेसबुक ते असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो शेयर कंदा आहियो वरी सुभाणे सेम टाइम ते हैदर क़ादरी असां सां गॾु हाज़िर थींदो काॾे बि न वञो सुभाणे मूंसां गॾु ई रहिजो धरती जो जमालो वाह वाह जमालो दिल जा जिगर ऐं साह सां